अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम समझ सूरत सां गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट इमदाद अली बलोच। अॼु असां सां गॾु असांजा जेके गेस्ट आहिनि, महिमान आहिनि, महिमान ख़ासि आहिनि प्रोग्राम जा, महबूब अबड़ो साहब आहिनि ऐं जेको सो साईं जिन अंजमन ताजा जा हैदराबाद कासिमाबाद जा जेको सो सदर आहिनि। साईं तव्हांखे प्रोग्राम में भलीकार था चऊं। महिरबानी साईं। कासिमाबाद जा जेके बुनियादी मसला उहे कहिड़ा आहिनि? कासिमाबाद जा बुनियादी मसला तक़रीबन को मसलो हल न थियो आहे। पीअण जो पाणी जो मसलो हुजे, ड्रेनेज जो मसलो हुजे, रोडनि जो मसलो हुजे, पार्कनि जो मसलो हुजे, कब्रिस्ताननि जो मसलो हुजे, ब्यूटिफिकेशन जो मसलो हुजे, स्ट्रीट लाइट जो मसलो हुजे, को बुनियादी मसलो हल कोन थियो आहे। अच्छा, कासिमाबाद जे वापारियुनि जा छा मसला आहिनि? कासिमाबाद जे वापारियुनि जा इशूज़ आहिनि, टैक्सिस मथां टैक्सिस मथां टैक्सिस, ऐं उहो ई वापारी तबिको आहे जेको हिन मुल्क खे हलाए थो, जेको टैक्स अदा करे थो। ऐं उनखे एतिरा टैक्स हया था वञनि, टीवी टैक्स, रेडियो टैक्स, सेल्स टैक्स, अदर टैक्सिस, मतिलबु उहो जेको टैक्स पेयर जेको मुल्क खे बचाए थो, जेको मुल्क खे हलाए थो, उनजे टैक्स जे ज़रिए सॼो मुल्क हले थो, उनखे एतिरो पीड़ियो पियो वञे जो उहो ख़ुदि तबाह थी वञे। टैक्स ॾींदड़ माण्हू ख़ुदि तबाह थिए, जीअं मुल्क टैक्स ॾींदड़ तबाह थी वेंदो, मुल्क ई तबाह थी वेंदो। अच्छा, तव्हांजी जदोजहद ताईं ॻाल्हियुनि में जेको सो पीपल्स पार्टी हुकूमत जो हर अमल ख़राब ऐं अवां जी जेको सो हिमायत याफ़्ता GDA जो हर अमल जेको सो दुरुस्त नज़र अचे थो, अहिड़ी सोच तव्हांखे जेको सो हिकु तरफ़ा जुनूनी न ॾेखारे रही आहे? कंहिं सूरत में असां जुनूनी न आहियूं। पीपल्स पार्टी जे पॉज़िटिव जेको अमल हूंदो असां हुनखे एप्रिशिएट कंदासीं, हुनजी हिमायत कंदासीं, ऐं जेको नेगेटिव जो अमल हूंदो, जेको अवाम दुश्मनी ते मुश्तमिल हूंदो, हुनखे कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदासीं। कासिमाबाद में PP मुख़ालिफ़ उम्मीदवार बुनियादी चूंडनि में हिकु प्लेटफॉर्म ते जेको सो गॾु न आहियो। तव्हांजो जेको सो पाण में कहिड़ा इख़्तिलाफ़ आहिनि? तव्हांजी ॻाल्हि सही आहे। खोड़ सारा इशूज़ आहिनि, मसइला आहिनि, जंहिंजे करे PP मुख़ालिफ़ क़ुवतूं जेके आहिनि उहे सभु गॾु न थियूं आहिनि कंहिं हिकिड़ी टेबल ते वेहण लाइ। हालांकि ॿ टे दफ़ा दोस्तनि कोशिशूं कयूं आहिनि, उनमें वेठा बि आहिनि, पर कामयाबी न मिली आहे। हैदराबाद में जेको सो DC SSP जी कारकर्दगी कीअं था ॾिसो? DC ऐं SSP चङो माण्हू आहे, पर हिन महिल ताईं उन्हनि जी कारकर्दगी जेका ऐं DC साहिब जी कारकर्दगी जेका हिकु अनकंट्रोवर्शियल हुजणु खपे, उहा न रही आहे। उन करे DC साहिब त घटि में घटि धुर आहे। उहो हर हवाले सां सरकारी उम्मीदवारनि खे, सरकारी जेको आहे पॉलिटिकल वर्कर्स खे, उनखे फीडबैक ॾिए थो, उनखे सपोर्ट करे थो, उनखे सॼी गाइडेंस ॾिए थो। हींअर सॼो डेवलपमेंट वर्क जेको आहे DC जे अंडर में सॼो उन्हनि जे थ्रू पीपल्स पार्टी जे काउंसलर ऐं चेयरमैन जेके बीठा आहिनि उम्मीदवार, उन्हनि जे थ्रू थिए थो। लाइटूं लॻाइनि पिया, किथे रोड ठाहिराइनि पिया, किथे जेको आहे ड्रेनेज लाइनूं लॻाइनि पिया, एट ए टाइम ते लॻाइनि। सिधो सो इलेक्शन कमीशन जे कोड ऑफ कंडक्ट जी बंदि करी आहे। अच्छा, हैदराबाद जा जेके वापारी आहिनि उन्हनि जा मसला हल कीअं कजनि? हैदराबाद जा मसला जेकॾहिं DC साहिब सीरियस थींदो ऐं गवर्नमेंट सिंध सीरियस थींदी, वफ़ाक़ी गवर्नमेंट, त इंशाल्लाह मसला सभु हल थी वेंदा। जेकॾहिं उहे मसला हल कनि था, पंहिंजे नेचर सां कनि था, पर हुननि जी सोच में ऐं असांजी सोच में ॾींहुं सां राति जो फ़र्क़ु आहे। हू चाहिनि था रोड ठाहियूं, पर रोड जे मथां रोड ठाहियूं। असीं चऊं था रोड ठाहियो, जेको रोड आहे उनखे खोटे उन खां पोइ रोड ठाहियो। हू चवंदा रोड ठाहियूं, असीं चवंदा टुटल रोड ठाहियो, पर हू चवंदा न ठहियल रोड मथां रोड ठाहियूं। इहा सोच में जेका डिफरेंस आयो असांजो, डिफरेंस ऑफ ओपिनियन आहे। जेकॾहिं हू गॾु वापारियुनि खे गॾु खणी हलंदा, उनखे एतमाद में वठी हलंदा, त आउं सम्झां थो कामयाबी थींदी। तव्हां चवण इहो आहे त तव्हां जेको सो टुटल रोड ठाहियो ऐं हू जेके आहिनि चवनि था ठहियल रोड ठाहियो, ठहियल जे मथां ठाहियो, ॿिया रोड ठाहियो। महबूब अबड़ो कादर मक्सी सां गॾु हुजे थो त कादर मक्सी जे मुक़ाबले में सभु सियासतदान जेको सो ख़राब नज़र अचनि था। वरी पीपल्स पार्टीअ में शामिल थिया त पीपल्स पार्टी जहिड़ी का बि भली जेको सो पार्टी आहे कोन। वरी ज़ुल्फ़कार मिर्ज़ा सां गॾु आहियो त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहिब जहिड़ो को भलो माण्हू आहे कोन। तव्हांजी हीअ सोच जेका खुलियल तज़ाद न आहे? खुलियल तज़ाद न आहे, इहा हक़ीक़त पसंदानो मौक़िफ़ आहे ऐं सचाई जी नियत आहे। जॾहिं डॉक्टर कादर मक्सी सां गॾु हुआसीं त फाई घाटनि ते बि हुन सां गॾु हुआसीं।
ऐं जॾहिं पीपल्स पार्टी सां गॾु हुआसीं तॾहिं हुन अवामी रंग में हुआसीं, उते बि मज़ामत पे कईसीं। उते बि जेकॾहिं नेगेटिव शयूं थींदियूं, तव्हांखे यादि हूंदो त पीपल्स पार्टी में हूंदे मिनिस्टर ज़ाहिद भुरगड़ी साहिब जूं स्कीमूं हुयूं, उहो ग़लति स्कीमूं हुयूं, मूं हुन वक़्तु मज़ामत कई, कंहिं न कई हूंदी, महबूब बि मज़ामत कई हूंदी। डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा सां गॾु आहियूं त हींअर उन सां गॾु आहियूं, अला ऐलान गॾु आहियूं। हुनजी सचाई, हुनजी बेबाकी, हुनजी बहादुरी, हुनजी जुरत, हुनजी सिंध जे लाइ कयल महिनत ऐं जदोजहद खे सॼो पाकिस्तान, सॼी दुनिया नथी विसारे सघे। अच्छा, तव्हांजी नज़र में सियासी जेको सो मुखालिफ़ ॼाम ख़ान शोरो जेको आहे जी जेका कारकर्दगी मां तव्हां जेको सो मुतमिन न आहियो? ॼाम ख़ान शोरो जी कारकर्दगी ज़ीरो आहे, सिर्फ़ु करप्शन आहे, बाक़ी ज़ीरो आहे। कारकर्दगी ऐं डेवलपमेंट ऐं तरक़ियाती हवाले खां, डेवलपमेंट जे हवाले खां, अवामी भलाई जे हवाले खां ज़ीरो आहे। वरी हिते तव्हां DC ऐं SSP जी कारकर्दगी सां जेको सो मुतमिन आहियो, उहो कीअं? मुतमिन न आहियूं, मां चवां थो मुतमिन कोन आहियूं। SSP साहिबु हिकिड़ो चङो माण्हू आहे, सुठी रिपुटेशन हुनजी आहे, पर हींअर ताज़ी हिकु FIR थी आहे, पाणी जे लाइ एहतियाज कयो आहे, असां वापारी ने एहतियाज कयो आहे त हुन ते FIR कटिजी वई आहे। छा उहो SSP जी परमिशन खां सवाइ कासवाबाद थाणो FIR कटींदो? छा SHO खे एतिरी ज़रूरत थींदी जो FIR कटे? जॾहिं SSP FIR थो कटे, ॾिसे था सॼी कासवाबाद ॿुॾी पई आहे, ऐं कासवाबाद जे हुन ॿुॾण खां बचाइण जे लाइ असां जो मोटरूं हलायो, मोटरूं हलाइण जे लाइ प्रोटेस्ट कयो आहे, एहतियाज कयो आहे, उन जे लाइ FIR कटिजे थी। ऐं रंग नीलो थो वञे त हिननि जेको आहे बिलावल काका जे एहतियाज जे लाइ पठाण जो होटलूं बंदि करायूं आहिनि। हू महीनो पुराणो इशू आहे, मैटर हो। हीउ ताज़ो हींअर 5 ॾींहं थिया आहिनि, बरसातूं पियूं आहिनि, त इन इशूज़ खे छा SSP साहिबु नथो ॾिसी सघे? इन करे असांखे शक थो पवे त शायदि हिन इलेक्शन में SSP साहिब खे बि धुर बनायो वियो हुजे। अच्छा, महबूब साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो असांजे प्रोग्राम लाइ। पंहिंजे होस्ट इमदाद अली बलोच खे ॾींदो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।